अपील कयो ऐं या करारदाद पेश कयो ऐं ये खाका बंद कराया वञनि न त उन गाज़ी इल्मुद्दीन शहीद वारी तलवार ऐं मुमताज़ क़ादरी वारी बंदूक अञा लिकियल कोन्हे आशिक़े रसूल जे राह इन खां वधीक हथ मथे करे मूंखे चओ था मुतफ़िक़ आहियो जेके बि हिते सहाफ़ी वेठल आहिनि या ख़बर हलाइनि त मुफ्ती साहब जे उर्स जे हिन प्रोग्राम में 40 जे प्रोग्राम में सिंध जे समूरनि गादी नशीननि सिंध जे समूरनि आलिमनि या मुत्तफ़िक़ा पुरअमन करारदाद पेश कई आहे त मुस्तफ़ा करीम जे तौहीन आमेज़ ख़ाकनि जो जेको इहो प्रोग्राम आहे इन खे बंदि करायो वञे न त पोइ असां हिननि जी हुकूमत अगरि नया पाकिस्तान आया है तो पुराना हम बचाना जानते हैं। यह गाल कोने तो नया पाकिस्तान आया है नया बना लेंगे, हम पुराना पाकिस्तान बनाना जानते हैं और उसकी हिफाजत भी हम जानते हैं। असा के खबर हुआ इन पाकिस्तान ठहण में मुझे मुर्शिद सोने सूर्य बादशाह जो शहादत शान इंशाअल्लाह जादो क्या शामिल आयो मुत्तफ़िक़ आयो हाणे मां बिला ताख़ीर साईं क़िबला अयूब जान सरंदी दामत बरकातो बोले आलिया के अर्ज़ कंदुसि त दुआए ख़ैर फरमाईंदा साईं जो इस्तक़बाल नारनि सां नाराए तकबीर ऐं पंहिंजी जॻह ते वेझो लंगर तव्हांखे मिलंदो नाराए रिसालत नाराए तहक़ीक़ नाराए पीर नाराए विलायत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुआ खागे आऊं फ़क़त जेका क़िबला मुफ्ती साहिब रहमतुल्लाह ताला अलैह जिन जे तुफ़ैल जेका नेमत मूंखे हासिल थी आहे उन जो आऊं ज़िक्र कंदुसि तव्हांजे आॾो। मुंहिंजो वॾो फ़र्ज़ंद ख़ानक़ाह आलिया नक्शबंदिया ख़लीलिया जो वली अहद बरख़ुरदार सज्जादुर रहमान हिजाज़ मुक़द्दस में रहनि था ऐं उते उनजो नौकरी आहे पंहिंजो कारोबार आहे उते रहंदो आहे। जॾहिं मुफ्ती साहिब जे विसाल जी ख़बर पई त मूंखे फ़ोन कई कि त बाबा मुफ्ती साहिब जा अज़ीज़ अक़ारिब औलाद अक़ीदतमंद ऐं शागिर्द बेशुमार आहिनि लखनि में आहिनि उहे सभु मुफ्ती जॾहिं बि हिते ईंदा त उहे उमिरो ज़रूरु कंदा पर सब खां पहिरीं मुफ्ती साहिब जे लाइ उमिरे करण जी सआदत अल्लाह पाक मूंखे नसीब कई आहे। अल्हम्दुलिल्लाह सब खां पहिरीं जेका मुफ्ती साहिब रहमतुल्लाह तआला अलैह जिन जे लाइ जेको ईसाल सवाब लाइ जेको उमिरो थियो आहे उहो मुंहिंजे फ़र्ज़ंद सज्जादुर रहमान कयो आहे। सुभान अल्लाह। वरी हींअर साहिबज़ादा हक़ नबी साहिब जिन तशरीफ़ फरमा थिया मीरपुर ख़ास में त सज्जाद आयल आहे सऊदी अरब जा उन इहो चयो त साईं मुफ्ती साहिब जिन तशरीफ़ फरमा थींदा त मुंहिंजी जलसे में ड्यूटी हूंदी हुई त सॼी जुती मुबारक खणी आऊं गॾु रखंदो हुयुसि वरी जुती मुबारक खेनि पाराईंदो हुयुसि नाश्ते खां पोइ वरी जलसे गाह में वेंदा हुआसीं जुती पाराईंदा हुआसीं लड़ाईंदा हुआसीं वरी जुती मूं वटि हूंदी हुई वरी सॼी जुती मुबारक आऊं पाराईंदो हुयुसि कि इहा सआदत मूंखे हासिल आहे ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह इहो हिकिड़ो आऊं तहदीस नेमत जे तौर ते करियां थो आऊं चवां थो अल्हम्दुलिल्लाह जेका वलियनि जे इज़त ऐं तौक़ीर जे ख़्याल रखण जो एहतियात करण जो जेको अमर फरमायो जेका तरबियत ॾिनी आहे सभ खां पहिरीं क़िबला मुफ्ती साहिब रहमतुल्लाह अलैह जिन जो जानशीन सज्जादा नशीन साहिबज़ादा हक़ नबी साहिब जॾहिं मीरपुर ख़ास में आया त आऊं माण्हू सभु जुतियूं खणंदा मुफ्ती साहिब जूं पंहिंजे साहिबज़ादा गान जूं जुतियूं खणी सफ़ा करे उन्हनि जूं जुतियूं पाराईंदा पर कंहिं ख़ानक़ाह जे वली अहद जी हैसियत सां पहिरीं मुंहिंजे फ़र्ज़नि खे अल्लाह पाक ने सआदत ॾिनी त साहिबज़ादा हक़ नबी दामत बरकातुहुम आलिया जी जुती मुबारक खणी सफ़ा करे हिन खे पेरनि में पारायो। अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो ताल्लुक़ ये रूहानी ताल्लुक़ आहे इंशाअल्लाह अज़ीज़ रूहानी ताल्लुक़ क़ाइम और दाइम रहंदो ऐं क़ुरान शरीफ़ जा 4 लख ख़तम शरीफ़ आहिनि 20 करोड़ दुरूद शरीफ़ आहे कलमा तय्यबा 81 लख आहे ऐं सूरह यासीन 35,000 इहो क़िबला मुफ्ती साहिब रहमतुल्लाह अलैह जिन जे लाइ पढ़ियो वियो आहे दुआ करियो त अल्लाह पाक उहो क़बूल फरमाए। के ख़तम दलाइल ख़ैरात शरीफ़ जा वरी ॿिया मिलिया हींअर उहे बि क़िबला मुफ्ती साहिब रहमतुल्लाह अलैह जिन खे तोहफ़तन हदियतन रखियो आहे।
हिते लॻायो पर साईं वारा वेठा हाफ़िज़ अहमद हज करण वियो आहे पहिरें हज करण जी सआदत सां हाजी अहमद खे नसीब थी आहे अल्लाह पाक इहो सफ़र पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए दलाल ख़ैरात मुफ्ती साहिब अब्दुल रहमान दलाल ख़ैरात ठटे वारा उन्हनि 10 ख़तमा मोकिलिया आहिनि सजन साहिबजादो बि आयो आहे सजन शागिर्द बि हिते मौजूदु आहिनि मदरसे जा अहम सजन अराकीन से हिते मौजूदु आहिनि दुआ करियो त अल्लाह पाक मुफ्ती साहिब खे सिहत कामिल अता फरमाए 5 ख़तमा दलाल ख़ैरात जा दुआ घुरूं था दुआ जे दौरान तव्हां लंगर तक़सीम करियो कारकुननि खे अर्ज़ु कंदुसि आऊं हिते महिमान कोन आहियां आऊं मेज़बान आहियां असां क़िबला मुफ्ती साहिब रहमतुल्लाह तआला अलैह जंहिंजी हिन दरबार जा फारसी जो लफ़्ज़ कोन थो चवां सिंधी जो चवां थो सभु सम्झो असीं हिन दरबार जा हिन मदरसे जा ॿुहारीदार आहियूं अल्लाह इंशाअल्लाह इहो तालुक़ असांजो क़ाइम दाइम रहंदो इहो बुज़ुर्गनि जूं अमानतूं आहिनि इहे अमानतूं इंशाअल्लाह क़ाइम दाइम रहंदियूं गरचे दूरैन ज़ी यादे तो क़दम नौशैन बहुत मंज़िल न पहुंचा सफ़र रूहानी हाफ़िज़ शिराज़ी चवे थो ओ मुंहिंजा महबूब असीं तोसां असांजो तालुक़ गरचे दूरैन खणी तोखां असीं जिस्मानी तरीक़े सां परे आहियूं यादे तो क़दम में नौशैम असीं जेका पाणी जी हिकिड़ी सुर्की भरियूं था असां उहा सुर्की बि तुंहिंजो नालो वठी पोइ था भरियूं छाकाणि त बोधे मंज़िल न पहुतर सफ़र रूहानी असांजो तोसां तालुक़ सियासी कोन्हे समाजी कोन्हे माली कोन्हे असांजो तोसां जेको तालुक़ आहे सो रूहानी तालुक़ आहे ऐं रूहानी तालुक़ में इहे मुफ़ासिला मुसाफ़तूं को वजूद कोन थियूं रखनि का माना कोन थियूं रखनि अखियूं बंदि करे हीअं कर त महबूब तुंहिंजी झोली में आहे अल्लाह पाक सजन दरबार के सजन मदरसे के आबाद शाद रखे असां सजन दुआ घुरूं आहियूं दुआ आमीन के अल्फाज जी ताईद करियो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि बारिक या अल्लाह या रहीम व रहमान रब अजो की ही तकलीफ पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए असांजे ममदूर हज़रत क़िबला मुफ्ती साहिब रहमतुल्लाह तआला अलैह जिनजा फैज़ आम फरमाए सदन दरबार के आबाद ऐं शाद फरमाए सदन साहिबजादगान खे सदन मुआविनीन खे ऐं हिन मदरसे ऐं हिन खानकाह खे या जेके मुआविनीन आहिनि उन्हनि सभिनीनि खे मुनाफ़िकनि जी मुनाफ़िकी खां बचाए हासिदनि जे हसद खां बचाए नाज़िरनि जी नज़र खां बचाए या अल्लाह तू हिन मदरसे खे हमेशह आबाद शाद फरमाए ऐं हितां क़ाल अल्लाह क़ाल रसूल जूं सदाऊं क़यामत ताईं बुलंद फरमाए या अल्लाह या रहीम रहमान रब तू क़ादिर आहीं तू क़दीर आहीं पंहिंजी कुदरत कामिल सां हिन मदरसे खे क़ाइम दाइम फरमाए क़यामत ताईं हिन मदरसे खे आबाद ऐं शाद फरमाए या अल्लाह ऐं क़िबला मुफ्ती साहिब रहमतुल्लाह अलैह जे औलाद में नस्ल दर नस्ल क़यामत ताईं मुजाहिदीन इस्लाम पैदा फरमाए या अल्लाह तू हिनके पाण में इत्तिहाद इत्तिफाक की दौलत खां माला माल फरमाए या अल्लाह तू मुनाफिकन जी मुनाफिकी खां हिन खानदान खे बचाए या अल्लाह तू क़िबला मुफ्ती साहिब जो नस्बुल ऐन आम फरमाए या अल्लाह क़िबला मुफ्ती साहिब रहमतुल्लाह तआला अलैह जिन जेको दीन ला कम कयो पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं असांखे उन ते सदन पसमानदगान खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए या अल्लाह या रहीम रहमान रब जेको क़िबला मुफ्ती साहिब जिन हिन मुल्क जी बक़ा इस्तेहकाम ऐं सालिमियत ला कम कयो या अल्लाह हिन पाकिस्तान जे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान ऐं मुमलिकत ख़ुदादाद पाकिस्तान जे नज़रियाती सरहदुनि जी हिफ़ाज़त करण जे लाइ जेके बेशुमार शागिर्द जेके नज़रियाती फ़ौजी ऐं नज़रियाती जर्नेल पैदा कया आहिनि अल्लाह साईं तू उन्हनि खे आबाद शाद फरमाए सदन पसमानदगान खे सदन शागिर्दनि खे सदन दोस्तनि खे हिन मुल्क खे क़ाइम दाइम रखण जी हिम्मत ऐं बहादुरी अता फरमाए या अल्लाह अॼो की ही तक़रीब में जेके बि असीं हिते मौजूदु मुझा रब तुझी बारगाह में असी लुलराट करे अर्ज करूं था या अल्लाह तू असां सभिनीनि खे हिन पाकिस्तान जी हिफ़ाज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए पाकिस्तान जे नज़रियात जी हिफ़ाज़त करण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए या अल्लाह ऐं पाकिस्तान खे क़ाइम रखण जे लाइ पाकिस्तान जी जोग्राफियाई पाकिस्तान की जोग्राफियाई सरहदुनि जा जेके मुहाफ़िज़ आहिनि पाक फ़ौज या अल्लाह तो पाक फ़ौज खे इत्तिहाद इत्तिफ़ाक़ अता फरमाए ऐं पाक फ़ौज खे कअन्नहुम बुनियानुम मरसूस बनाए या अल्लाह तो पाक फ़ौज खे
हिम्मत ऐं शुजात अता फरमाए। या अल्लाह उहा क़ुव्वत अता फरमाए त आलम इस्लाम में जिते बि के मज़लूम जी रड़ तव्हां थिए त पाकिस्तान जी फ़ौज उन्हनि जी मदावा करे ऐं उन्हनि जी दाद रसी करे उनजे तहरुक तदारुक करण जी ताक़त ऐं क़ुव्वत अता फरमाए। या अल्लाह तो अॼो की ही तकरीब पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। या अल्लाह हिते जेके बि बेनिमाज़ी आया आहिनि अल्लाह साईं तो उन्हनि खे पंज वक़्त बा जमात निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अल्लाह जेके नशाई ऐं मवाली आहिनि अल्लाह साईं तो उनखे नशनि खां ऐं उन्हनि खे किननि कमनि खां बचाए। या अल्लाह या रहीम रहमान रब जेके बि बीमार आहिनि तो उन्हनि सभिनी बीमारनि खे सिहत कामिल अता फरमाए। या अल्लाह असांजा मुसलमान जेके बि जिथे बीमार आहिनि गुर्र अर्ज़ कया अल्लाह तो उन्हनि सभिनी खे सिहत कामिल अता फरमाए। अल्लाह साईं तो आलम इस्लाम जी मदद फरमाए। या अल्लाह तो आलम इस्लाम जी मदद फरमाए। अल्लाह साईं अॼु हिते जेके बि माण्हू पंहिंजा कदम खणी आया आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे हिकिड़ी विख जे सदके लखें लखें रहमतूं बरकतूं बख़्शिशूं ऐं नेमतूं अता फरमाए। या अल्लाह ऐं उन्हनि खे ख़ैर सां अमन सां ऐं सलामती सां उन्हनि खे पंहिंजे मागनि ते पंहिंजे बचनि खे में पहुचाए। अल्लाह साईं असीं तुंहिंजा आहियूं मुंहिंजा रब असीं तोखे परता आहियूं। या अल्लाह असांजी दुआऊं क़बूल फरमाए। अल्लाह साईं तो हज़रत क़िबला मुफ्ती साहिब अलैहि रहमा व रिदवान जिन खे हज़रत क़िबला वालिद साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन सां गॾु शहीद जवाद सां गॾु ऐं हज़रत रोज़े बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन सां गॾु सैयदना हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी क़ियादत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाज़िरी महफ़िल ऐं क़दमैन मुबारकैन में जाइ अता फरमाए। या अल्लाह उस क़ब्र मुबारक खे मरजा ख़लाइक़ बनाए। अल्लाह साईं अॼु जिन माण्हुनि बि हिते मुफ्ती साहिब रहमतुल्लाह अलैहि जे मज़ार फुल अनवार ते दुआऊं घुरियूं अल्लाह साईं उहे सभु दुआऊं क़बूल फरमाए उन जा समरात असांखे नसीब फरमाए। या अल्लाह सिबग़तुल हुदा ऐं जामे राशिदिया ऐं अहले सुन्नत वल जमात जूं जेके बि ख़ानक़ाहूं जेके मदारिस कमु करे रहिया आहिनि अल्लाह साईं तो उन्हनि सभिनी खे पाण में खीर खंड बनाए ऐं सभिनी खे रहमा और बैरहुम जो मज़हर बनाए। या अल्लाह जिन इलाक़नि ते मथां क़हत आहे अल्लाह साईं तो उते अमन ऐं सलामती जा मींहं अता फरमाए। या अल्लाह तो उते अमन ऐं सलामती जा मींहं अता फरमाए। अल्लाह साईं तो ख़ैर फरमाए अमन ऐं सलामती फरमाए। मुंहिंजा महबूब रब तो जामे राशिदीअ जो फैज़ आम फरमाए। या अल्लाह तो ख़ैर फरमाए अमन ऐं सलामती फरमाए। अल्लाह साईं मुंहिंजा महबूब रब तूं अलीम आई तूं ख़बीर आई तूं समीओ बसीर आई। या अल्लाह हिन महफ़िल में जेके बि माण्हू आया आहिनि अल्लाह साईं तूं सभिनी जो राह जो रुकावटूं दूर फरमाए। सभिनी